अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाल आबड़ो आवां बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस तरफ़। वफ़ाक़ी हुकूमत हिकु भेरो ॿीहर अपोज़िशन खे चूंड सुधारनि जी ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। सुध समा वारे वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त चूंडुनि खां पोइ जहिड़ा थींदा रहंदा आहिनि, असांखे नतीजा क़बूल न आहिनि। वज़ीर आज़म अहिड़ो चूंड निज़ाम चाहे थो जंहिं ते केर बि आङुर खणी न सघे। PTI सेनेट चूंडनि में ओपन वोट जी ॻाल्हि कई पर मुख़ालिफ़ धुरफरी वई। चूंड सुधार न आंदा विया त हर इलेक्शन में हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻंदा रहंदा। बाबर रहमान चयो आहे त मुल्क इमारतुनि सां न पर अवाम सां ठहंदो आहे। 2013 जी चूंडनि में सियासी धांधली जो तूफ़ान बर्पा थियो। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब जो वज़ीर आज़म इमरान ख़ान जी बाज़ार जे दौरे ते रद्द अमल। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त रमज़ान में आवाम बदतरीन ऐं तारीख़ी महांगाईअ खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं इमरान साहब गानो लॻाए फिल्म जी शूटिंग में मसरूफ़ आहे। गानो लॻाए बाज़ारुनि जे दौरे जी फिल्म नशर करे महांगाई घटि ऐं अवाम खे रिलीफ नथो ॾेई सघिजे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई त सॼे सूबे में 5.4% केसिस आहिनि। सिंध में सिहतयाबी जी शरह 93% आहे ऐं मौत जी शरह 1.6% आहे। कराची में 10.42%, हैदराबाद में 14.52% केस आया। वॾे वज़ीर पारां ओभर कराची ऐं हैदराबाद में वधीक सख़्तु क़दम खणण जी हिदायत कंदे चयो आहे त SOPs जी भञकड़ी थी रही आहे। वज़ीर शहर जो दौरो कनि, उन सां SOPs ते अमल करण में मदद मिलंदी। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। कोरोना वायरस वधीक 79 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 18,149 ताईं पहुतो। 24 कलाकनि दौरान 4,213 नवां केस ज़ाहिर। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना जे हाकारी केसिस जी शरह 9.16% रही। वैक्सीन हूंदी त माण्हू ख़रीद करे सघंदा। वैक्सीन ठाहींदड़ कंपनी सां गुज़िरियल साल खां ॻाल्हियूं जारी आहिनि। डॉक्टर फैसल सुल्तान जी मीडिया ब्रीफिंग चवे थो 40 सालनि खां वॾी उमिरि जे माण्हुनि खे वैक्सीन लॻाई पई वञे। लाहौर जी बैंकिंग कोर्ट में खंड स्कैंडल केस जी ॿुधणी। जहांगीर तरीन ऐं अली तरीन अदालत में पेश। बैंकिंग कोर्ट केस जी ॿुधणी 19 मई ताईं मुलतवी करे छॾी। जहांगीर तरीन जो चवणु आहे त मुंहिंजो केस क्रिमिनल नाहे, केस में FIA जो को बि किरदार नाहे। शाह महमूद कुरैशी जे बयान ते कुझु नथो चवणु चाहियां। जांच खां नथो डिॼां, इंसाफ़ थियणु घुर्जे। वज़ीर आज़म सां मुंहिंजे दोस्तनि जी मुलाक़ात थी। असां कॾहिं बि नाहे चयो त केस ख़तमु कयो वञे। नून लीग ऐं PP वारनि राब्तो नाहे कयो। सिंध समेत सॼी दुनिया में अॼु सहाफ़त जी आज़ादी जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। सहाफ़ियुनि जे अगवा ऐं क़त्ल जे वाक़िअनि में 40% इज़ाफ़ो। सिंध सहाफ़ियुनि जे लाइ ख़तरनाक सूबो करार। मुल्की ऐं आलमी तंज़ीमुनि पारां सख़्त ॻणती। पाकिस्तान में हिन साल 6 सहाफ़ी क़त्ल थिया। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सहाफ़त जी आज़ादी जे आलमी ॾिहाड़े ते बयान। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सहाफ़त जी आज़ादी जे मामले में PP अॻिते रही। इज़हार जी आज़ादी जमहूरी मुआशरे जो बुनियादु आहे। पाकिस्तान में मीडिया ते ऐलानियल ऐं ग़ैर ऐलानियल पाबंदी ख़तमु कई वञे। शहीद राणी पंहिंजे दौर में कारे कानून जो ख़ात्मो कयो। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त सहाफ़त जी आज़ादी जे ॾियारे ते सहाफ़ी बिरादरी सां गॾु आहियूं। इज़हार जी आज़ादी खे यकीनी बणाइण वारो अज़्म वरजायूं था। इज़हार जी आज़ादी जमहूरी मुआशरे जो बुनियादु आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त PP हमेशह सहाफ़ी ऐं सहाफ़ती इदारनि लाइ आवाज़ बुलंद कयो। आज़ाद सहाफ़त लाइ जदोजहद कंदड़नि खे सलाम पेश कयूं था। आज़ाद सहाफ़त मुआशरे जी इस्लाह लाइ अहम आहे।
सिंध में कोरोना वायरस जा केस ॾींहों ॾींहुं वधण लॻा। SOPs ते अमल न थियो। बाज़ारनि में माण्हुनि जी पीह। मीरपुर ख़ास ज़िले में कोरोना जा वधीक 34 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग 144 थी वियो। शिकारपुर में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 34 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग 333 थी वियो। नौशहर फिरोज ज़िले में वधीक 27 माण्हू कोरोना वायरस में मुब्तला। मुतासिरनि जो अंग 2258 थी वियो। सेहत खाते मूजिब ज़िले में फाल केसेस जो अंग 302 आहे। टंडोलायर में पुलिस लाकअप में नौजवान बाबर खानज़ादा जे फौत थियण वारो मामलो। जांच रिपोर्ट खां पोइ एडिशनल DIG हैदराबाद CIA जे DSP उस्मान लिगारी खे उहिदे तां हटाए छॾियो। खेसि IGP ऑफिस हैदराबाद रिपोर्ट करण जो हुकुम। मोहनजोदड़ो भरिसां ॻोठ मीर ख़ान गबोल जे रहवासी नौजवान गुलज़ार गबोल खे हथियारबंदनि गाजी देरे लाड़े वटि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। CR थाणे जी हद ॻोठ मोहम्मद ख़ान चांडियो जो रहवासी नौजवान मीर चांडियो हथियारबंदनि हथां मारिजी वियो। वर्कशॉप लॻोट कोड़ो खां रिंद में हथियारबंदनि जी फायरिंग में अनवर अली रिंद मारिजी वियो। मक़तूल जे वारसनि जो लाश रोड ते रखी एहतिजाजी धरणो। सोबतपुर लॻ पाणीअ जे तलाउ में 2 ॿारड़ा ॿुॾी विया। हिक ॿार जो लाश कढियो वियो। हिकु ॼणो बेहोश। पौती सुञाणप आमिर शेख तौर थी। मुनीर शेख खे बेहोशी जी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जाती भरिसां ॻोठ अलाए रखियो में 2 नीगरनि सां वहशी जवाबदार पारां बदफ़ेली जो इंकिशार। NC दाख़िल नीगर जे वारसनि पारां जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम करण जी अपील। टंडो मोहम्मद ख़ान में 9वीं क्लास जे शागिर्द सां 4 जवाबदारनि पारां बदफ़ेली। मुतासिर नीगर जे फ़रियाद ते जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल। शिकारपुर पुलिस औरताणे आवाज़ ते हिरखिजी अगवा थींदड़ 6 नौजवाननि खे बचाए वरितो। SSP मूजिब लाड़काणे वासी कुर्बान अली मेमून, हैदराबाद वासी रमज़ान अली, मोहम्मद हाशिम, नवाब शाह वासी अली अहमद, खैरपुर वासी सिकंदर अली ऐं गुजरांवाला वासी बरकत अली खे अगवा थियण खां बचाए वियो। ऐं खानपुर मां अगवा थी वियल 4 नौजवाननि खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी। मुगविन ओसामा सेठार, वाजिद सेठार, इमरान गोलो ऐं आबिद गोलो जा वारिस परेशान। घरनि में कोराम अतल। 9 देरो लॻ नुसरत स्टेशन जो रहवासी नीगर मोहम्मद यूसुफ अबड़ो गुम वारसनि पारां ॻोल्हा बावजूद पतो न पियो। मेड़ भरिसां 20 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां अगवा थियल शख़्स मोहम्मद उस्मान लाशारी खे पुलिस बाज़ियाब न करायो।